ई मुनाज़रो कमांगूने में थियो हो जेको कच्छ में आहे। मुनाज़रो जंहिंसां थियो उनजो नालो हो तर मियाणे क़ौम में जा हिकिड़ो माण्हू हो। उन चयईं जे ए मौलवी तूं औलिया किराम जूं बुराइयूं कईं थो, औलिया किराम जूं कमियूं ऐं कोताहियूं बयानु कईं थो, औलिया किराम जी गुस्ताखी कईं थो, अल्लाह जे वली जे बारे में बुरो भलो चए थो। पण जेकॾहिं असांजे वली जे बारे में कीअं पण हेॾा होॾा फैल कुछे त हिते ई जान तो जीअं आउं गिनी गिनंदुसि, मारे विझंदुसि। पूने में मियाणे जी क़ौम आबाद वई ने अॼु पण आहे। ने थोरे क फ़ासिले मथे हिकिड़ो ॻोठु क्वांथरा ॻोठु आहे। क्वांथरे ॻोठ में नोड़े क़ौम जा माण्हू आबाद। कमांगूने जे मियाणे क्वांथरे जे नोड़े खे चयूं जे आंजो जेको मौलवी रहियो अब्दुर्रहीम जेको पीरे जी मुखालिफ़त करे थो, हिन खे ॿोलायो हिते कमांगूने में त असांजे बावा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 27। अॼु जे हिन एपिसोड में छठो मुनाज़रो आंखे साम्हूं पेश करे में अचींदो। ई मुनाज़रो कमांगूने में थियो हो जेको कच्छ में आहे। मुनाज़रो जंहिंसां थियो उनजो नालो हो वीसा बावा, मौलवी वीसा बावा। त कमांगूने में मियाणे जी क़ौम आबाद वई ने अॼु पण आहे। ने थोरे क फ़ासिले मथे हिकिड़ो ॻोठु क्वांथरा ॻोठु आहे। क्वांथरे ॻोठ में नोड़े क़ौम जा माण्हू आबाद हुआ ने अॼु पण आई। त कमांगूने जे मियाणे क्वांथरे जे नोड़े खे चयूं जे आंजो जेको मौलवी रहियो अब्दुर्रहीम जेको पीरे जी मुखालिफ़त करे थो, हिन खे ॿोलायो हिते कमांगूने में त असांजे बावा वीसा बावा से मुनाज़रो थी वञे। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी के नोड़े क़ौम जे माण्हू ऐं क्वांथरे वारे ॿोलायो। मौला अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह आया अने मुनाज़रो शुरू थियो। वीसा बावा ई किन क़ौम जा हुआ ई ख़बर न आई, पण सैयद बि न किन शेख चवंदा हुआ। वीसा बाबा पहिरीं तकरीर शुरू कयूं जे औलिया किराम पहिरीं पण हुआ ने अॼु पण आई। नेक तबियत जा जेको माण्हू हुआ था उन खे अल्लाह ताला वली बनाए थो ने उन में वली बने जी सिफ़त अने सलाहियत मौजूदु हुए थी। पोइ उन करामत जी सबूत लाइ करे पंहिंजे वालिद जो यानी पीउ जी करामत बयानु कयूं। फरमायूं जे मुंहिंजे पीउ जो जॾहिं इंतिकाल थी वियो त मुंहिंजे इंतिकाल खां पहिरीं मूंखे वसियत कयो वएं जे पुत्र तूं मूंखे अजमेर शरीफ़ में दफ़न कजां। पोइ अब्बा जो जॾहिं इंतिकाल थियो त मूं ई सोचियो जे अब्बा त पिणु जेको हुआ से वॾा वली हुआ, करामत वारा हुआ, त इन खे अजमेर में दफ़न करे जी को ज़रूरत आहे। इन खे हिते जी दफ़न करे छॾियूं त जीअं ज़िंदा हुआ तंहिंसीं असांखे करामतूं ॾेखारियूं अने फ़ाइदो मिलियो त इन जी मौत खां पुठियां पण असांखे फ़ाइदो मिले। जेकॾहिं इन खे हिते दफ़न कंदासीं त इन जी क़बर हिते बनंदी अने माण्हूअ खे फैज़ मिलंदो, फ़ाइदो मिलंदो। पोइ इन ख़्याल से जे जनाज़े खे हितां ई दफ़न करे जो असां इरादो कयो। जनाज़े खे खणी क़बर जे अंदरि जर रखियासीं त जेको बाबा साहब हुआ उन जे जिस्म खे हरकत मिलई, उन हरकत ॾिनो पंहिंजे जिस्म खे, अने पोइ उभा थी विया अने पोइ उॾी करे ने किबर पीर वटि पुॼी विया। किबर पीर बचाव तालुके में आहे, उते पुॼी विया। यानी विच में हिकिड़ो सॼो तालुको हो, उहो तालुको इंजार तालुको टिपी अने बचाव पुॼी विया। पीर साहिबु किबर पीर खे चऊं जे मूंखे अजमेर शरीफ़ में दफ़न थियणो आहे, उते पुॼणो आहे त ऐं मूंखे पुॼायो। किबर पीर जेको आहे ई सदियूं थियूं, साल थिया वफ़ात करे विया हुआ ने पंहिंजी क़बर में दफ़न हुआ। त किबर पीर चई जे हिन इट मथे सुम्ही रहो। त जेको वीसा बाबा चवंदा मुंहिंजो पे हो, हुन इट मथे सुम्ही रहियो ने किबर पीर इट खे लत हंई त इट वानो उॾई अने डायरेक्ट वञी अजमेर शरीफ़ पुॻी। ईअं मुंहिंजे वालिद साहिब खे अजमेर में जेको आहे जॻह नसीब थई। वीसा बाबा पोइ चई जे सुणो इहा मुंहिंजे वालिद साहिब जी सची करामत आहे अने पंहिंजी तकरीर पूरी कयूं। इन जो जवाबु ॾियण लाइ करे मुनाज़रे लाइ करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उभा थिया। त मियाणे क़ौम में जा हिकिड़ो माण्हू हो, उन चई जे ए मौलवी तूं औलिया किराम जूं बुराइयूं कईं थो, औलिया किराम जूं कमियूं ऐं कोताहियूं बयानु कईं थो, औलिया किराम जी गुस्ताखी कईं थो, अल्लाह जे वली जे बारे में बुरो भलो चए थो। पण जेकॾहिं असांजे वली जे बारे में कीअं पण हेॾा होॾा फैल कुछे त हिते ई जान तो जीअं आउं गिनी गिनंदुसि, मारे विझंदुसि।
मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे बा तूं मुंहिंजी ॻाल्हि सुण पहिरीं, आंजी जेको बावा वीसा तक़रीर कयो हुयो उनजो आउं जवाबु ॾियां थो ऐं जवाबु सुणी गिनो अने पोइ ऐं फ़ैसिलो कजा जे सचो केरु आहे ने खोटो केरु आहे। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी जी तक़रीर शुरू कयूं, अल्लाह जी तारीफ़ कयूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे दुरूद पढ़िया अने पोइ फरमायो जे आउं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सचो वाक़ियो आंखे सुणायां थो। गौर से सुणिजा, इहा को लैला मजनू जी कहानी न आहे, बल्कि सची ॻाल्हि आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो हिसो आहे। ग़ज़वा उहुद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे दुश्मन हमलो कयो, जंहिंजी वजह से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद शहीद थी विया अने हिकिड़ी नीचाण वारी जॻह हुई जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किरी पण पिया हुआ। पोइ उन वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मिणी नबी जा सरदार ऐं इमाम आई, उन खे पाण उॾे जी जेको आहे इहा तौफ़ीक़ न मिलई। ईअं ज ग़ज़वा उहुद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चचा अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो शहीद थिया। हिकिड़े हबशी ग़ुलाम वहशी बिन हर्ब उन खे नेज़ो हंयं क़तल करे छॾे, शहीद करे छॾे। पण अमीर हमज़ा जेको हुआ उनटाणे मुसलमान जा कमांडर हुआ, चीफ हुआ, अमीर हुआ, तंहिं हूंदे पण उन खे उॾे जी जेको आहे तौफ़ीक़ न मिलई जीअं वीसा बावा जे पीउ खे मिलई। पोइ ईअं ज अमीर हमज़ा जी जेको लाश वई उन जी बेहुरमती करे में वई। हिंद बिन उतबा जेको वई उन अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला उन जी लाश जी बेहुरमती कई। अमीर हमज़ा जी भेण सफ़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा पिन जे भाउ जी लाश खे नियारे लाइ करे जरा वई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हो खे चयो जो उनखे रोकियो, लाश मथे वञण न ॾिजा, लाश नियारे जड़ी न आई। त सफ़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा चई जे मुंहिंजे भाउ जी लाश सां जेको थियो आहे सलूक मूंखे माणे ख़बर आहे, उते वञी करे आउं रोअणियां की न, आउं सब्र कंदी आहियां, मूंखे भाउ जी लाश मथे मूंखे वञणु ॾियो, मैयत मथे मूंखे वञणु ॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे उते वञी जी इजाज़त ॾिनो अने उन वञी करे पिन जे भाउ जे लाश खे निहारियो। ईअं ज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ई चचा हुआ हमज़ा, तंहिं हूंदे पण इन खे उॾे जी तौफ़ीक़ न मिलई। पोइ हाणे ऐं ॿुधायो जे अमीर हमज़ा जो मरतबो वॾो आहे त वीसा बावा जे पीउ जो मरतबो वॾो आहे। त मियाणा जेको वेठल हुआ उन चयो अमीर हमज़ा जो मरतबो वॾो आहे, उहो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चचा हुआ अने उन जो मक़ाम ने मरतबो ऊंचो आहे, मुसलमान जा अमीर हुआ। अने वीसा बावा जेको आहे इन जे पीउ खे त असीं सुञणो पिया, इहा असां वटां जेको आहे मिनी मङी करे इन खईंदो हो। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयो जे अमीर हमज़ा जो एॾो मक़ाम ने मरतबो आहे, तंहिं हूंदे शहीद थिया तंहिं पण उन खे वानो उॾे जी जेको तौफ़ीक़ न मिलई जीअं वीसा बावा जे पीउ जेको आहे उॾे पियो। पोइ मौलाना जेको आहे उन हिकिड़ी ॿई मिसाल बयानु कयो जे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जंहिंखे इमाम चवाजे थो, पण उन खे शहीद करे में आयो, उन जे जेको सर हो उनखे नेज़े मथे टंगे में आयो। ईंदल वेंदल मिणी ॾिठो, इमाम हुसैन जो मरतबो मक़ाम वॾो आहे कि वीसा बावा जो वॾो आहे। मियाणे जवाबु ॾिनो जे इमाम हुसैन जो जेको आहे मरतबो वॾो आहे, उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा ॾोहितरा आहिनि, अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जा पुत्र आहिनि ऐं फातिमा ज़हरा जा फ़र्ज़ंद आहिनि, उन जो मक़ाम यकीनन वॾो आहे। त नबी त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी फरमायो जे इमाम हुसैन खे पाण ओॾे जी तौफ़ीक़ न मिलई। पोइ ही पीर जेको हुयो ई कीअं चए थो जे मुंहिंजे पीउ खे जेको आहे जर दफ़न करे में आयो हुते त वानो उॾिया से अजमेर शरीफ़ पुॼी विया, बचाव तालुके में पुॼी विया। ई हाणे खोटियूं कहानियूं आहिनि, इन मथे विश्वास न रखो। मौलाना अब्दुर्रहीम जी तक़रीर एतिरी पूरी ठही वई त मो जेको मियाणा वेठल हुआ उन चयो जे मौलवी साहब आंजी ॻाल्हि बिल्कुलु सची आहे ने पीर साहिब जी जेको ते ॻाल्हि आहे खोटी आहे, असीं आंजी ॻाल्हि खे मञूं था ने उन ई टाणे मियाणे जेको आहे तौहीद क़बूल कयूं ने अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहं સુધી उहो तौहीद वारा आहिनि। पोइ सतों मुनाज़रो जेको हो उहो हिकिड़े मौलाना से थियो हो, उन मौलाना जो नालो हो मौलाना कीरानी। त इन से मुनाज़रो किन अंदाज़ में थियो उहो पाण खे साम्हूं बयानु करे में अचे थो। सिंध में जेको पहलो मदरसो हो उनजो नालो हो मदरसा उलूमुल इस्लामिया। ये सल्फ़ी जेको आहे तंहिंजो पहलो मदरसो हो, जंहिंखे मदरसा दारुल रशाद पीर झंडो चवाजे। पीर झंडे में दारुल रशाद जेको आहे इहो पहलो मदरसो हो। सन 1901 में पीर रुश्दुल्लाह शाह राश्ती जेको हुआ, जंहिं जूं घणियूं किताबूं आयल हुयूं, उन घणियूं किताबूं लिखियूं हुयूं, उन इन मदरसे खे क़ाइमु कयो हो। जंहिंजा सदर मुदर्रिस यानी मेन जेको उते जा उस्ताद हुआ उहो मौलाना उबैदुल्ला सिंधी जहिड़ा वॾा मुजाहिद ऐं आलिम हुआ। इन दौरान में सिंध जे हिकिड़ी ॿई जेको इल्मी शख़्सियत हिकिड़ो वॾो आलिम हो जंहिंजो नालो हो मोहम्मद उस्मान कीरानी। उन पण तालुके सामारो में ज़िला थरपारकर अने तालुको सामारो उते हिकिड़ो मदरसो बनाए पंहिंजो अलॻि थी, अने इन इलाइक़े में उन जाम महिनत कई।
पण कीरानी साहब जेको हुआ उन जो उहिदो मरतबो मक़ाम मरतबो वॾो हो, वॾा आलिम हुआ, फाज़िल हुआ, पण अमोक मसइले में जेको आहे उन जो जेको आहे से इख़्तिलाफ़ हो। त उन इख़्तिलाफ़ मथे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह से इन जो जेको मुबाहिसो ने मुनाज़रो चालू थियो लिखित में, यानी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पिन जो जवाब ने सवाल लिखंदा हुआ त साम्हूं मौलाना उस्मान कीरानी जवाब ॾींदा हुआ ने पोइ वरी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी उन जो जवाब लिखंदा हुआ। त इन मसइले मथे ॻाल्हि ॿोल हलई पे, तहरीरूं लिखाणियूं पे, जवाब मथां जवाब लिखाणो पे, ऐं पोइ ई मड़ तहरीरूं जेको हुयूं ई मौलाना सिंधी ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी अने उन जेको साथी हुआ उन मदरसे में उन खे हलाए में आ वयूं। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जेको तहरीर हुई लिखियल जेको वई उन मथे उन सही करे ॾिनो जी इहा सही है। ऐं पोइ मौलाना उस्मान कीरानी वटि उन तहरीर खे हलाए में आयो, पर मौलाना उस्मान कीरानी उनटाणे न मञिया, उन वरी जवाबु लिखियो, पोइ वरी मौलाना अब्दुर्रहीम जवाबु लिखियो। लगातार इहे तहरीरूं लिखाणियूं पियूं अने लगातार इन मथे मुबाहिसो थियो, मुनाज़रो थियो। ने पोइ आख़िर में ईअं थियो जे मौलाना उस्मान कीरानी जेको हुआ उन मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि खे मञी लाथो अने तहरीर खे क़बूल कयो। ईअं ई जेको तहरीरी लिखित में जेको मुनाज़रो हो हिकिड़े मौलाना से मौलाना उस्मान कीरानी से, उहो पण मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जीती विया। अने अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जे उहो जेको तहरीरूं लिखियल हुयूं, पना लिखियल हुआ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे हथे जा, उहे पाण खे मिली न सघिया। हिते मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जा 7 मुनाज़रा जेको यहाँ के साम्हूं पेश करे में आया अने 7 मुनाज़रा मौलाना जा पूरा थींदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।